अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एस न्यूज़ जे प्रोग्राम आवाज़ में तव्हां सभिनी खे आमदीद। अॼु असां मौजूदु आहियूं सिंध यूनिवर्सिटी में सिंध अदबी बोर्ड जी ऑफिस जे अंदरि। उते अॼु असांजा महिमान आहिनि सईद ज़मान मखदूम सईद ज़मान साहब। त असां अॼु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन अदबी बोर्ड जे हवाले सां ऐं उन्हनि सां असांजे जेके चलियल हलंदी। सर, तव्हांखे वेलकम था कयूं असांजे प्रोग्राम एस न्यूज़ आवाज़ में। महिरबानी। सर, ये अदबी बोर्ड जेको इदारो जेको ठहियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन सां मुख़्तलिफ़ इशू रहिया, बजट जा इशू रहिया, छा उहे जेके न कुझु सॉल्व थी विया आहिनि या अञा ताईं उहे बरक़रार आहिनि? हाय, अदबी बोर्ड त ठहियो पाकिस्तान खां अॻु में कंहिं ॿिए नाले सां, बिल्कुलु सिंधी अदब साहत लाइ मरकज़ी सलाहकार बोर्ड। सही। उहो वक़्तनि फ़वक़्तनि थींदो, वरी उन नालो 50s में अदबी बोर्ड रखियो। सही। न मुख़्तलिफ़ चेयरमैन थिया, मुख़्तलिफ़ कमकारियूं थियूं। बिल्कुलु पहिरीं त कराची में हो, उन खां पोइ वरी जॾहिं शिफ्ट थियो हैदराबाद, सही, त का जाइ कान हुई त पोइ तालिबुल मौला साईं पंहिंजे बंगले अमीन मंज़िल में पहिरीं उते ऑफिस कई। उन खां पोइ वरी 3 सिविल लाइन्स में वेनिस सिनेमा जे साम्हूं सही, वरी उते हो। पोइ वरी हिते ज़मीन हथु करे पोइ उन में हीअ कंस्ट्रक्शन थी। सही। तॾहिं खां वठी मुख़्तलिफ़ शुरूआति हुई त मुख़्तलिफ़ मसइला बि थींदा विया, उहे हल बि थींदा विया। सही। ऐं साईं पंहिंजे दौर में या ॿियनि चेयरमैन साहिबान पंहिंजे दौर में कोशिशूं कयूं। सही। त अॼु वरी जॾहिं आऊं चेयरमैन थियुसि त फंड्स जो थोरो मसइलो हो, त जमील साईं जी कोशिशुनि सां, मूंखां पहिरियों ई चेयरमैन आहे, बिल्कुलु। त उन्हनि जे कोशिशुनि सां काफ़ी मतिलबु ग्रांट सुठी मंज़ूर थी वई, सही, मुक़ररु थी। पोइ असांजे दौर में आहिस्ते आहिस्ते महांगाई बि वधंदी वई। ऐं जीअं ई चेयरमैन थियुसि त असांजा पहिरीं 72 लख कटे छॾियूं। अच्छा। त इन ई मद में, छपाई जे मद में वरी ॿी किस्त में असांजा 25 अलाए घणा लख उहे कटे छॾियूं। पोइ नेठि उन्हनि सां ॻाल्हायोसीं, कयोसीं, वाइदो कयूं, ॾियूं था सिंध गवर्नमेंट, पर वरी उहो ॾिनऊं कोन। असां बहरहाल पंहिंजे हिमत सां कमु हलायो। पोइ आहिस्ते आहिस्ते मुख़्तलिफ़ सालनि में वरी ग्रांट बि वधंदी वई, पर उन हिसाब सां महांगाई वधंदी वई। सही। त जहिड़ो बराबरि किसो हलियो पिए। हींअर बि तक़रीबन असांजी ग्रांट, असां डिमांड त कई त 5 करोड़ वधायो, सही, पर गवर्नमेंट 2.5 करोड़ वधाई आहे। अच्छा। हाणे उन में असांजी बचत एतिरी का ख़ासि कान्हे, सही, पर उन जे बावजूदि बि असां कोशिशि कई आहे त वधि में वधि किताब बि छपायूं, ऑफिस जो जेको रिपेयर वग़ैरह उहो बि थिए, ऐं ॿिया जेके ज़रूरत जा सामान आहिनि उहे पूरा कजनि। ऐं उन खां पोइ हिकिड़ी 2-3 स्कीमूं असां गवर्नमेंट खे लिखियूं, सही, जेके डिले थींदियूं आहियूं। हाणे उन्हनि मां हिकिड़ी स्कीम मंज़ूर थी आहे, सा बि तमामु घटि पैसनि वारी। अच्छा। पर फ़िलहालु हिकिड़ी मंज़ूर थी आहे, उन मां कमु शुरू थियो आहे। उन में आहे पंहिंजो कुझु रोड रस्ता आहिनि, कुझु किताब घर जी बिल्डिंग आहे, सही, कुझु रिपेयर आहे पुराणी बिल्डिंग जी, कुझु नई कंस्ट्रक्शन जो आहे, सही, पर तमामु घटि आहे। सो उहो बहरहाल वरी बि अल्हम्दुलिल्लाह असांजा जेके शुरू खां प्रोजेक्ट आहिनि, हाणे असां वटि खोड़ सारा किताब रखिया आहिनि, पुराणा मसवदा जेके तमामु अहमियत वारा आहिनि। नया माना किताब आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहे शाया करण लाइ बि लखें रुपया खपनि। हाणे रखे खामखा हिते पिया हुजनि। सो गवर्नमेंट खे असां लिखियो त हिकिड़ो फंड क़ाइमु करियो 100 करोड़ रुपए सां, सही, इन किताबनि छपाइण लाइ। पोइ ज़रूरी न आहे त सभु रक़म तव्हां ॾियो, फंड अनाउंस करे छॾियो, पोइ थोरो थोरो जीअं 2-2 करोड़ थींदा वञनि, ॾींदा वञो, त उन मां किताब छपाइजा वञजनि। सो उहा लिख पढ़ बि असांजी हले पई। उन खां अलावा ॿियूं कई अहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि जेके असां नॉर्मल इन ग्रांट मां पूरो नथा करे सघूं। उहो बि असां गवर्नमेंट खे लिखियो आहे त असांखे 20 करोड़ खनि स्पेशल ग्रांट ॾियो, त जीअं असीं उन में की गाॾियूं असांजूं सफ़ा पुराणियूं आहिनि, कंहिं न कम जूं आहिनि, मशीनियूं वठणियूं आहिनि हिते पंहिंजो छपाई लाइ। प्रेस वग़ैरह जी हा, प्रेस आहे, कुझु आहिनि, कुझु अञा वठणियूं आहिनि। का उन जे एक्सटेंशन थींदी त ज़ाहिर आहे उन लाइ बिल्डिंग ठहंदी, को कमरा ठहंदा, या ॿिया मुख़्तलिफ़ कंप्यूटर्स वग़ैरह, इहो उन्हनि काफ़ी ज़रूरतूं आहिनि। असां पंहिंजो यूट्यूब चैनल बि शुरू कयो आहे। अच्छा। असां वटि पंहिंजो PDF ते बि किताब मतिलबु महफ़ूज़ थियनि पिया।
मुंतकिल सही ऐं उन सां गॾोगॾु असां हिकिड़ो ॿियो प्रोग्राम शुरू कयो आहे त ऑडियो माना ऑडियो में बुक्स आणजनि ज़बरदस्त जेसीं ताईं गवर्नमेंट पैसा ॾिए शाया थियनि त तेसीं उहे जेके पुराणा किताब आहिनि जेके फौरी तौर ते मंज़र आम ते अचणु खपनि सही उहे असीं ऑडियो में उहे आवाम ताईं पहुचायूं ऐं पोइ सभ जा सभु तीअं वधि में वधि सहूलियत थिए उन खां अलावा असांजो तिरकचाड़ीअ ते पुराणो किताब घर आहे जंहिंजी ज़बून हालत आहे बिल्कुलु हिकिड़ी हिस्टोरिकल माना बिल्कुलु हा जी हा उन लाइ बि असां गवर्नमेंट खे सॼो लिखियो आहे त उनखे ॾाहे नईं से तामीर करे ॾियनि ऐं जीअं उते असां किताबनि जा गोदाम बि कान रखी सघूं हिते का जाइ कान्हे हींअर बि जेको बंगलो आहे सेक्रेटरी वारो किताब सभु उते रखिया आहिनि आर्ज़ी तौर ते गोदाम वारे पोज़ीशन में सो उन लाइ गवर्नमेंट खे लिखियो अथऊं असांजे मुलाज़िमनि जो 2-3 क्वार्टर आहिनि जेके सफ़ा ज़ुबून हाल आहिनि उन लाइ बि हिते असांजो ई अंदरि इन 14 वारी में प्लाट आहे उन लाइ सरकार खे लिखियो अथऊं त असांखे फ्लैट ठाहे ॾियनि मुलाज़िमनि लाइ त जीअं उन्हनि खे सहूलियत थिए रहाइश में उन खां अलावा असांजो मेन प्रोग्राम जेको आहे 2-3 आहिनि त सभु अहम बिल्कुलु पर उन में ख़ासि तौर ते आहे त हिते असां ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जे नाले सां हिकिड़ी रिसर्च लाइब्रेरी ठाहिण पे चाही सही ऐं उन जे साम्हूं ॿिए तरफ़ बेनज़ीर साहिबा जे नाले सां रिसर्च हॉस्टल ज़बरदस्त त जीअं हिते उहा लाइब्रेरी बि हुजे उन में हर क़िस्म जा किताब मौजूदु हुजनि साम्हूं हॉस्टल हुजे छो जे रिसर्च करण वारा उमूमनि ग़रीब माण्हू आहिनि बिल्कुलु या विचें क्लास सां तालुक़ु रखंदा उहो पंहिंजो ख़र्च ई कोन था करे सघनि या उन्हनि खे अहिड़ी जाइ बि कान थी मिले न रहाइश आहे किथे त असांजो मतिलबु हो त वॾो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जेको सिंध लाइ सिंध जे मुस्तक़बिल लाइ वॾी ॻाल्हि आहे ऐं पूरे पाकिस्तान लाइ हिकिड़ी बहितरीनु शइ थींदी सर इन में ॾिसो त जेको तव्हां ॻाल्हि कई त रिसर्च लाइ जेको ॾिसो असां वटि जेके ख़ासि तौर ते सिंध सूबे जे अंदरि जेके नौजवान आहिनि उन्हनि खे रिसर्च जा मौक़ा हिकिड़ा मिलनि कोन था पोइ उहे ॿियनि शोबनि में रिसर्च कनि था पिया सिंधी अदब ते या इन्हनि ते रिसर्च जो जेको फुक़दान आहे जेका तव्हां वाक़ई में हाईलाइट कई त इन में जेका तव्हांजी हिकिड़ी बहितरीनु कोशिशि इन में सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां तव्हांखे को रिस्पॉन्स मिलियो आहे सुठो को इन हवाले सां को सुठो रिस्पॉन्स कोन मिलियो आहे हुन में अफ़सोस इहो आहे त जेका पार्टी भुट्टे साहिब ठाही सही जंहिंजी हुकूमत आहे बिल्कुलु उन नाले सां असां हिकिड़ी बहितरीनु सिंध जी शइ ठाहिण पिया चाहियूं बिल्कुलु त बि सिंध सरकार खे उन तरफ़ तवजो घटि आहे वरी बेनज़ीर साहिब आहे जंहिंजे नाले ते अॼु बि वोट वठी हुकूमत ठही पई आहे बिल्कुलु उन नाले ते असीं रिसर्च लाइब्रेरी पिया ठाहियूं ओॾे बि तवजो कोन्हे इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खां हटी करे इन जो मुस्तक़बिल में अगरि कंहिंखे इन जो ख़बर हुजे उन अंदाज़ो हुजे त इन जो केॾो फ़ाइदो आहे केॾी ज़रूरत आहे सिंध लाइ बिल्कुलु बिल्कुलु त उन हिसाब सां इन लाइ जेका पंहिंजो थींदी लाइब्रेरी पंहिंजो हॉस्टल बिल्कुलु असांजो प्रोग्राम आहे त असीं उन में मुफ़्त रिहाइश ॾींदासीं ज़बरदस्त बाक़ी हाणे को डिघो अरसो केरु रहणु चाहे सही त पोइ उन खे थोरो घणो नाले मात्र तमामु नॉर्मल पर कोशिशि इहा आहे त फ्री असीं उनखे रखूं त अचनि अची वेहनि कनि रिसर्च कनि ऐं थी सघे अगरि असांजा फंड्स आहे त थी सघे थो असीं खाधे पीते जो बंदोबस्तु करियूं इरादो हुयो आहे सही सो हाणे इन में छा आहे त कुझु यूनिवर्सिटी वारा बि सिंध यूनिवर्सिटी वारा VC साहिबु ज़ाती तौर ते इन में थोरी रुकावट आहे साम्हूं प्लाट आहे सिंध यूनिवर्सिटी जो सही आहिनि 2-4 एकड़ आहिनि जेको मुहागो बि असांजो आहे क़ानूनी तौर ते बि असांजो हक़ आहे ऐं जंहिं इदारे लाइ असीं ठाहियूं पिया जंहिं शइ लाइ असीं ठाहियूं पिया उहो त सिंध जो हिकिड़ी बहितरीनु शइ आहे बिल्कुलु त उहो असांखे चवंदा सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त न ॾियो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे कॉलोनी लाइ न ॾियण सही इदारे खे ॾेई सघिजे थी हा बिल्कुलु हुनजो हिकिड़ो रूल सही अलॻि आहे त असां कॉलोनी वग़ैरह ठाहियूं ई कोन था असीं त हिकिड़ो इदारो था ठाहियूं ऐं उन लाइ असां लिखियो बि आहे इन्हनि खे पर अञा ताईं VC साहिब वारा ॿिया चा न ठाहिनि पिया ज़ाती वजूहात जे बिना ते ऐं मुंहिंजे ख़्याल सां जेकॾहिं जेको बि इन प्रोग्राम में रुकावट बनबो उहो सिंध दुश्मनी आहे बिल्कुलु छो जो फ़ाइदो इन शइ ठाहिण सां सिंध खे फ़ाइदो आहे इन शइ न ठाहिण सां या डिले थियण सां सिंध खे नुक़सानु आहे बिल्कुलु त जेको सिंध सां अगरि मुहबत कनि था त उन्हनि खे कहिड़ी वॾी ॻाल्हि यूनिवर्सिटी 17,000 एकड़ ज़मीन आहे उन में 3 एकड़ ॾेई छॾियूं जेकॾहिं 4 एकड़
इन चङे कम लाइ त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सही। सो उन लाइ असीं कोशिशि करियूं पिया। असां VC साहिब सां बि राब्ते में आहियूं, सेनेट वारनि सां बि राब्ते में आहियूं, सेनेट जेका हिन जी आहे यूनिवर्सिटी जी, ऐं पंहिंजो होॾां मिनिस्टर साहिब सां बि राब्ते में आहियूं त इहा ज़मीन असांखे हैंडओवर थिए। ऐं असांजी जेका हींअर स्कीम शुरू थी आहे उन में कुझु हिसा उन जा बि आहिनि जेको हींअर असां कमु शुरू करायो पियो पर VC साहिबु रोकराए छॾियो। सो मूंखे उमेदु आहे त सिंध सां मुहबत जो सबूत ॾियण लाइ ॾेई VC साहिबु ज़ाती तौर ते इन ते कार्रवाई कंदो। सर ॿियो हीअ जीअं सिंध अदबी बोर्ड आहे त असां ॾिसूं था त जेका सिंध जी जेका गवर्नमेंट आहे उन जो हिकिड़ो ख़ासि तवजह जेका आहिनि इन्हनि इदारनि तरफ़ न आहे। हू ॿिए हंधि त जेके आहिनि मुख़्तलिफ़ स्कीमुनि वग़ैरह में ठीकु ठाक बजट ॾियनि था पिया, तालीम जे हिकिड़े चलो ठीकु आहे उहो हिकिड़ो शोबो आहे उन में, हेल्थ में, हिननि में ॾींदे त हीउ जेको एॾो इम्पोर्टेंट इदारो आहे जंहिंसां माना असांजो जेको माज़ी हिकिड़ो जेको आहे उहो बि जुड़ियल आहे, असांजो मुस्तक़बिल बि जुड़ियल आहे। बिल्कुलु। त उन इदारे जी जेका न तवजह ॾियणु उन जे पहिरियां के सियासी के तव्हां सम्झो था के जेके हथ आहिनि या जेके न जेको असां चवंदा आहियूं त सिंधी अदब खे मथे अॻिते आणण जे लाइ जेके माण्हू रुकावटूं वेठा कंदा आहिनि, जेके कुझु हरबा आहिनि, त उहा सभिनी खे ख़बर आहे। त उन में को उन्हनि जो तालुकात आहे कीअं आहे? मुंहिंजे ख़्याल में तवजो गवर्नमेंट जो इन तरफ़ घटि आहे। सही। ओवरऑल सभिनी इदारनि में। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उन में मुंहिंजो हींअर असांजो मिनिस्टर आहे पंहिंजो वज़ीर तइलीम सरदार शाह साहिबु। सो उन सां मुंहिंजो राब्तो थियो आहे। सही। ऐं अनक़रीब इंशाल्लाह असीं मुलाक़ात कंदासीं। उन में सॼो उनखे मूं फ़ोन ते ॿुधाई आहे ॻाल्हि, बाक़ी रूबरू उनखे आउं ॿुधाईंदुसि सम्झाईंदुसि। इंशाल्लाह मूंसां वाइदो कयो अथसि त भरपूर उन में ताउन कंदो। उन खां पोइ ॿिए मरहले ते कोशिशि कंदासीं त पंहिंजो चीफ मिनिस्टर सां मुलाक़ात थिए, उनखे बि असीं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी अहमियत ॿुधायूं। सही। मूं सरदार शाह खे चयो बि आहे त तव्हां अचो बोर्ड जो हिकिड़ो विज़िट करे वञो, रूबरू पंहिंजे अखियुनि सां बि ॾिसी वञो ऐं वेहो हिते त वेही करियूं। हाणे जे अचे थो हिते त ॾाढो सुठो, जन त आऊं हुते मिलंदोसांसि कराची में इंशाल्लाह। सही। त उन में कोशिशि कंदासीं। ऐं ॿिया मिनिस्टर बि जेके आहिनि मुख़्तलिफ़ खातनि जा उन में बि कोशिशि कंदुसि त उन्हनि सां ॻाल्हाए जेके पंहिंजे पंहिंजे खाते मां बोर्ड लाइ करे सघनि था। मिसाल असांखे सोलर जी ज़रूरत आहे त उहो उन मिनिस्ट्री सां कंदासीं त वाह असांखे अॼुकल्ह प्रोग्राम बि आहे सोलर ॾियण जो। या हिते असांजी नई बिल्डिंग, पुराणी बिल्डिंग थी वई आहे 60-70 सालनि जी पुराणी आहे, भांदो 50 खां त मथे हूंदी। सही। त उन लाइ नई बिल्डिंग असां वरी मीरा मोहम्मद शाह जे नाले सां उन कयो आहे त उन नाले सां थिए, जो असांजो पहिरियों इन जो चेयरमैन हो। सही। त उन नाले सां बि आहे। त उन सिलसिले में बि कोशिशि असांजी आहे। ऐं बाक़ी बजट जो त असांजो त मेन आहे त उन बजट असांजी कम अज़ कम 5 करोड़ वधणु खपे। हा, पर हलो 2.5 वधी आहे, उहो बि सुठो आहे। सही। वरी बि आऊं CM खे सॼी हक़ीक़तुनि खां आगाह कंदुसि ऐं चवंदोसांसि त हाणे हुन में जेको पाण मुनासिबु करे सघे। त हीउ इदारो तमामु अहम आहे ऐं आऊं हिनखे सिंध जो क़ौमी इदारो चवंदो आहियां। हिन जा जेके कम आहिनि जेकॾहिं उहे सही नमूने सां थियनि त वॾी ॻाल्हि थींदी। असां ॿियो प्रोग्राम 2 असांजा ॿिया आहिनि 3। हिकिड़ो इहो आहे त असीं सिंध जे शख़्सियतुनि ते अंग्रेज़ी में किताब लिखी सॼी दुनिया खे गिफ्ट करियूं। माशाअल्लाह, ज़बरदस्त। हिकिड़ो इहो आहे त असां सिंध जे मुख़्तलिफ़ जेके माॻ आहिनि उन्हनि ते किताब लिखाए अंग्रेज़ी में सॼी दुनिया खे गिफ्ट करियूं। हिस्टोरिकल जेके हा, त सॼी जहान खे ख़बर पवे त सिंध में छा छा आहे, केरु केरु माण्हू आहिनि, कहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं, कहिड़ा इलाइक़ा आहिनि। प्लस असांजी हिते अक्सर इहो हूंदो आहे त ॿाहिरियों अदब सिंध उर्दू में तर्जुमो करियो, ॿाहिरियों अदब सिंधी में तर्जुमो करियो। असां वरी इन सां रखियो आहे त उहो बिल्कुलु कबो, पर असांजो जेको सिंधी अदब आहे उहो असीं अंग्रेज़ी में ट्रांसलेट करे उहो असीं दुनिया खे ॿुधायूं। बिल्कुलु, जंहिंजी हींअर ज़रूरत आहे त असांजी बि त ख़बर उन्हनि खे पए। उहो बि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे। ऐं ॿियो असांजो प्रोजेक्ट आहे त सिंध जे हर ज़िले में हिकिड़ी असां बुक शॉप ऐं लाइब्रेरी खोलियूं। ज़बरदस्त। जेका पंहिंजो जिते माण्हू किताब वठी बि सघनि, असां सिंधी अदबी बोर्ड जा, ऐं ॿिया जेके आहिनि से अची पढ़ी बि सघनि। उहो बि असां गवर्नमेंट खे सभु स्कीमूं असां सरकार खे लिखियूं आहिनि ऐं इहे सभु आउं सरदार शाह खे बि ॿुधाईंदुसि, CM खे बि ॿुधाईंदुसि।
पोइ पंहिंजे सिर गवर्नमेंट अगरि पंहिंजी ते अचे त हे 200 करोड़ को हुननि लाइ मसइलो कोन्हे। बिल्कुलु, जिते एतिरी बजट थी सघे थी थिए त भलाई ऐं जो सभु कम जी शइ। मूं त एतिरो बि गवर्नमेंट खे लिखियो त मूं चयो पैसा असांखे न ॾियो, पैसा त ई पाण वटि रखो, असीं डिमांड्स तव्हांखे ॾियूं था, उहे पूरियूं करियो, शयूं असांखे उहे प्रोवाइड कयो। हा, सो असांजी गाॾियूं घुरियूं था न, असांखे गाॾियूं ॾियो, असांखे पैसा न ॾियो। असीं मशीनियूं घुरियूं था, असांखे मशीनियूं वठी ॾियो, असांखे पैसा न ॾियो। असीं किताब छपाइण लाइ पैसा अचूं त इहे फंड पाण वटि रखो, असीं तव्हांखे तव्हां मवाद मुहैया था करियूं, तव्हां छपाए असांखे ॾियो। इन में पाण असांजी हिन ऑडिट मां जान छुटी पई हूंदी। मथां केरु चए त भाई पैसनि जे करे था चवनि, हिननि खे पैसनि जो लाचार आहे, त असांखे पैसो खपे ई कान। शयूं असांखे प्रोवाइड करियो, पोइ तव्हीं जेतिरे में बि ठाहियो, जेतिरे में बि वठो, जेतिरे में बि करियो, उहो तव्हांजो मसइलो आहे। इहो ऑप्शन बि मूं हुननि खे ॾिनो। ऐं इहे जेके बिल्डिंगूं वग़ैरह ठहंदियूंसीं त ऑटोमेटिकली गवर्नमेंट ई ठहिराईंदी, उन सां त असांजो को वास्तो न आहे। त हुननि शयुनि लाइ मूं ईअं चयो त इन तरीक़े सां असांखे ताईं शइ वठी मुहैया करियो। इहे आहिनि कुझु प्रोग्राम। सर, इन खां हटी करे अदबी बोर्ड खां तव्हां माशाल्लाह मखदूम ख़ानदान जो हिकिड़ो सियासत में हिकिड़ो रोल रहियो आहे, त हींअर असां ॾिसूं था त उन में जेको आहे न तव्हांजो ख़ानदान हिकिड़ो पोइते अची चुको आहे, इन जी छा वजह आहे? वफ़ादारी। बिल्कुलु बिल्कुलु। छा आहे त तालिबुल मौला हुसैन जे वक़्त में आख़िरी 10 साल जेके हुआ संदुनि, उन में असांजी सियासत मां तब्दील थी वफ़ादारी में तब्दील थी वई। बिल्कुलु। ऐं अमीन साहब जी पंहिंजे दौर में उन वफ़ादारी खे निभायो। उन में असां बेइंतहा नुक़सानु, सियासी तौर ते नुक़सानु खयो आहे। बहरहाल हींअर बि उहो ई सिलसिलो आहे त भुट्टो साहब त सुठे तरीक़े सां असां सां निभायो। बेनज़ीर साहिब विच में थोरो ग़लतफ़हमियूं थियूं हुयूं, पर पोइ आख़िर ताईं बेनज़ीर साहिबा तमामु सुठे नमूने सां, बल्कि अमीन साईं खे ई उन वधि में वधि पार्टी खे ज़िंदह जेको आहे जॾहिं मोहतरमा ॿाहिरि हुई त मखदूम अमीन न, असां त माना वफ़ादारी जे बुनियाद ते कयो। सो हाणे उते उन ॻाल्हि में थोरो आहे कि सो इंशाअल्लाह अलाह बहितर कंदो। बिल्कुलु। त सर, हीअ जेका हींअर मौजूदु आहे, तव्हां ॾिसो था त गवर्नमेंट में हींअर केतिरा मसइला पिया था हलनि। जेको सिहत जे मामले में ॾिसूं त असांजी सिंध पोइते आहे। तालीम जे मामले में ॾिसूं त बिल्कुलु तबाह थी चुकी आहे। ठीकु आहे, वरी इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां ॾिसूं जेको आहे हुनजी छा सूरत हाल आहे। तव्हां हिन में छा था ॾिसो त छा हीअ हिकिड़ी पूरी साज़िश आहे सिंध खे हिकिड़ी पोइते धिकण जी, या सिंध जेतिरी जेका ख़ुशहाल हुई, सिंध जेतिरी माना ईअं सम्झो पूरी हींअर पाकिस्तान खे त पूरी सिंध पई थी पाले। असां तव्हां कराची ॾिसो, इनजे पहिरियां छा वजह आहे त सिंध खे छो नज़रअंदाज़ कयो पियो थो वञे? इहो आहे त 2 शयूं आहिनि जेके जिन ते अगरि कंट्रोल थी वञे। हिकिड़ो करप्शन, बिल्कुलु, जेका तमामु वधी वई आहे, हिकिड़ो उन ते कंट्रोल थियणु खपे। ऐं ॿियो प्लैनिंग सां को कमु कोन थो थिए। सही। बसि उहो जेको आयो जंहिंजी मर्ज़ी, जितां आयो बसि कमु शुरू थी वियो, हलियो, बसि पोइ सही थिए न थिए, पोइ उन मां कीअं थोरो ॿियो इहो थोरो उन ॾे तवजो थिए। जेके ऑनेस्ट ऑफिसर आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। बिल्कुलु, इहा तमामु घणो इहो आहे। ऐं बाक़ी ऑफिसर त तक़रीबन सभु ऑनेस्ट आहिनि, पर सवाल आहे त जॾहिं उन्हनि खे ताईं ऑनेस्ट थियणु ॾियो न, त उहो थोरो इन तरफ़ तवजो ॾिनो वञे। ऐं भले 2 कम अगरि थियनि हिकिड़ी हद ताईं, जेतिरो करे सघिजे, त वॾो फ़र्क़ु थींदो। उन में कम बि सुठा थींदा, उन में पंहिंजो ख़ुदि गवर्नमेंट खे फ़ाइदो थींदो। ही शाह साहिबु, CM साहिबु कोशिशि घणेई थो करे वीचारो, पर हाणे रुॻो अकेले माण्हू खां त कमज़ोर आहे न, सॼी टीम कोशिशि करे पई। पर तॾहिं बि इन्हनि शयुनि ते कंट्रोल अगरि थी वियो त इंशाअल्लाह अञा बहितर नतीजा निकिरंदा। अच्छा, हीअ जेका मौजूदु आहे हींअर जेका बजट पेश थी आहे सिंध जी, त तव्हां मुंहिंजा अंग ॾिठा हूंदा, छा था सम्झो त उहा सिंध जी बहितरी जे लाइ हिकिड़ी सुठी बजट आहे, या जेका आहे उन सां जेको आहे न सिंध जी जेका आम जेको तबिको आहे हुनजो मयार अञा हेठि वेंदो? मुंहिंजो वरी बि आउं ॻाल्हि कंदुसि न इस्तेमाल ते। सही। सवाल आहे त भला जिन बि वजूहात जे करे घटि वधि पैसा या रक़मूं रखियलु आहिनि, उन्हनि जो अगरि सही इस्तेमालु थींदो। छो जो मूंखे किन माण्हुनि ॿुधायो त काफ़ी पैसा आख़िर में लैप्स थियो था वञनि। हा, लास्ट में हा,
उहा ई कोशिशि इहा कजे त उहे लैप्स न थियनि, सही, उहे वापसि न वञनि। उन में वधि अॻुवाट जी स्कीमूं हुजनि, तयारी हुजे, ई थिए जीअं ई सिलसिलो शुरू थिए तीअं कोशिशि करे त वधि में वधि ख़र्चु थिए। हाणे हिते इहो आहे त ग़रीब जा वधंदा 5 रुपया त हुकुमराननि जा वधंदा 50 रुपया। हालांकि थियणु इहो खपे त ग़रीब जा 50 रुपया वधनि, हुकुमराननि जा 5 रुपया वधनि। बिल्कुलु अॻे ई करोड़पति आहिनि, उन्हनि खे सभु सहूलियतूं आहिनि। सही, जेके वीचारा हज़ारनि लखनि लख खनि जे अंदरि पघार अथनि, सभु तकलीफ़ूं बि उन्हनि ते। सर असां वटि हिकिड़ो सिस्टम उबतो ॾिठो आहे। ॾिसो जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं ॿाहिरीं उन्हनि जी मुल्कनि जी, त उते ॾिठो वेंदो आहे त हेठे तबिके खे रिलीफ वधीक हूंदो आहे ऐं मथे तबिके खे माना जेको आहे न हुननि जो रखियो वेंदो आहे। हींअर असां वटि सिस्टम उबतो आहे त जेके लाइट जेका फ्री आहे उहा उन्हनि खे आहे, पेट्रोल फ्री हुन तबिके खे आहे, पॉलिटिकली माना हुननि खे सभु शइ ॾींदी। पर हे जेको आवाम हेठि कॾहिं हुननि खे जेका हुनजी जेके ॾिठो नथो वञे त हिकिड़ो आम माण्हू हींअर जेको असांजी सिंध जी सूरत हाल आहे त ख़ासि करे ॾिसूं त तालीम जे मामले में उहे ॿ वेला पंहिंजे मानी लाइ परेशान हुजण सां ॿारनि खे छो मोकिलियो। अलाए केतिरा स्कूल जेका असांजी रिपोर्ट असां पंहिंजे वक़्त जे हिसाब सां नाज़ीर सां ॾेखारींदा रहंदा आहियूं त उहे स्कूल बंदि पिया आहिनि। हींअर हिकिड़ी ताज़ी जेका रिपोर्ट जनरेट थी हुई, जेका मेयर हैदराबाद जी तरफ़ां जेका रिपोर्ट वई हुई त असांखे हेतिरियूं बिल्डिंग्स जेके आहिनि उहे तबाह आहिनि, उनजी रिपेयरिंग ऐं मरम्मत जे लाइ अञा ताईं फंड जारी न थिया आहिनि। त हीअ जेका सिंध जी तालीम खे हथ सां हिकिड़ो जेको आहे न बेक कयो पियो वञे, सिंध जे अदब सां खिलवाड़ कयो पियो वञे, इन सां त असांजी नसलुनि जा नुक़सान थींदा। त इन जे छा तव्हां कीअं था हिन में ॾिसो त छा वजूहात कहिड़ियूं आहिनि त असांजी सिंधी क़ौम बि जेका माना ॾींहों ॾींहुं जेका पोइते वजूहात में रुॻो हुकुमरान तबिको कोन थो अचे। बिल्कुलु सही, उन में अवाम बचे थो जेको बार बार उन्हनि साॻियनि चेहरनि खे चूंडीनि, साॻियनि खे भले चूंडीनि, हक़ु आहे उन्हनि जो त उन्हनि खां कम बि सिखे वठनि न। बिल्कुलु, हाणे आउं चवां हिते आम ॻाल्हि आहे त हुकुमरान आहे अवाम, बिल्कुलु, ऐं सरकारी मुलाज़िम ऐं प्लस सियासतदाननि ख़ादिम। बिल्कुलु, हाणे ख़ादिम खे त ख़ादिम थी रहणु खपे न। बिल्कुलु, त जेको हुकुमरान अगरि अवाम, या त चओ त अवाम हुकुमरान कोन्हे, अवाम ख़ादिम आहे, बसि ईअं ई हलंदो, असीं हुकुमरान आहियूं, ॻाल्हि ख़तमु, मालिक असीं आहियूं। हाणे जे अवाम मालिक आहे त तव्हां अवाम लाइ करियो न। बिल्कुलु, तव्हां अॻे ई करोड़पति अरबपति अलाह जे करम सां या जंहिं बि तरीक़े सां, त उहे हिकारी वरी तव्हां ई पंहिंजूं सहूलियतूं पिया करियो। बिल्कुलु, तव्हांखे त पंहिंजूं सहूलियतूं, पंहिंजा पघार, पंहिंजूं आसाइशूं घटाइणु खपनि, मराहतूं घटाइणु खपनि। बिल्कुलु, उन बजाए रिलीफ ॾियणु खपे आम माण्हू खे। सही, तो इहो थोरो सिस्टम आहे न, त जेको अमन अमान छो सही कोन थो थिए। जॾहिं हुकुमराननि वटि फुल सिक्योरिटी आहे त हुननि खे कहिड़ो फ़र्क़ु थो पवे त शहर में छा पियो थिए। सही, हू बिना सिक्योरिटी जे हलनि त पोइ ख़बर पवनि त घणे वीह सवा। सही। न सर, वाक़ई में तव्हां हींअर जेका ॿियो नंबर बि ॻाल्हि कई, हुन ते तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं त ख़ासि तौर ते असांजा जेके हींअर ॿरहाड़ी जा इलाइक़ा आहिनि उहे बिल्कुलु नोगो एरियाज़ जी तरफ़ वञनि था। जीअं ॾिसो त असांजो घोटकी जो इलाइक़ो आहे, जीअं असांजो सखर जो कश्मीर जो इलाइक़ो आहे, अलाए केतिरा सिंधी नौजवान उते किडनैप थियल आहिनि। ऐं उन्हनि ॾिसो हिकिड़ा जेकॾहिं उहे जेके क्रिमिनल माण्हू आहिनि उहे को लखनि जी तादाद में न आहिनि, ईअं सां सवनि जी तादाद में आहिनि। ऐं असां वटि हेॾा लॉ एंड ऑर्डर जेका फस्ट क्लास इदारा मौजूदु आहिनि, त इन ते त सिंध खे बि जेको आहे न इन हिकिड़ी तरफ़ बि पोइते धिकियो थो वञे। आउं त चवां थो त जीअं आर्मी ऐं रेंजर्स आहे न, बिल्कुलु, पुलिस खे बि आर्मीअ जे अंडर करे वञे। ज़बरदस्त। उनखे गवर्नमेंट कंहिं सां बि पुलिस जो वास्तो न हुजे, न वफ़ाक़ी न सूबाई। उन्हनि खे आर्मी जो हिकिड़ो हिसो बनायो वञे ऐं अमन अमान जी ज़िमेदारी आर्मीअ जे हवाले कई वञे। बाबा पुलिस बि तव्हांजी, रेंजर्स बि तव्हांजी, फ़ौज बि तव्हांजी, मुल्क में अमन अमान कराए ॾियो। इन जा फ़ाइदो इहो थींदो त जेके पुलिस जे ज़ोर ते हुकुमरान ग़लति कमु कंदा उहा जिंद छुटी, जेके पुलिस जे डप खां अपोज़िशन जो साहु सुको पिया उहा बि जान छुटी। ऐं जेको मथे जो सूर आहे सरकार लाइ अमन अमान वारो, उहो बि लथो त उन्हनि खे ॿिया कम करण में आसानी थी। बिल्कुलु, बिल्कुलु। इन करे आउं त इहो थो चवां त पुलिस खे टोटल फोर्सिस जेके आहिनि से आर्मी जे अंडर थियणु घुरिजनि। सही। त ॿियो सर, हींअर तव्हां ॾिठो हूंदो त हीउ जेको सखर वारो बैराज आहे, ठीकु आहे, इन हिकिड़ो तारीख़ी इन जो बि जेको आहे न हिकिड़ो हिसो आहे त इन ते बि जेको आहे ख़ासि तौर ते जेका न ध्यानु न ॾिनो आहे। जेके असांजा
कोठड़ी जो बैराज आहे उन्हनि ते बि जेको आहे न कंहिं क़िस्म जो उन ते बैराजनि जी जेके मुख़्तलिफ़ आहिनि त इन्हनि ते बि सिंधी जेका गवर्नमेंट आहे बेसिकली त उन्हनि खे स्टैंड वठणु घुरिजे त उहो छाजे करे उन्हनि खे बि जेको आहे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। हाँ, इन में बि कुझु कोताहियूं इंजीनियर्स वग़ैरह जूं आहिनि, सही, कुझु अमले जूं आहिनि, त उन ते सख़्ती सां नज़रदारी करणु खपे गवर्नमेंट खे, मिनिस्टर खे। ऐं मिनिस्टर ते असांजो पंहिंजो आहे शोरो साहिबु, बिल्कुलु, सो इहो लॻो त पियो आहे किसे खे, सही, पर ओवरऑल सभिनी मिनिस्टरनि खे खपे त पंहिंजनि खातनि ते सख़्ती सां नज़र रखनि ऐं उन में ख़ुशूसनि जेके हसास इलाइक़ा या हसास शयूं आहिनि उन्हनि ते उहो वधीक तवजो ॾियनि। त जीअं जॾहिं मिनिस्टर थोरो ज़ाती तवजो ॾींदो त ऑटोमेटिकली ऑफिसर जे हेठां जेके ॿिया हूंदा उहे ख़्यालु कंदा। त इहो थोरी इन जी ज़रूरत आहे, वधीक त हरूभरू का ॻाल्हि करण जी ज़रूरत बि कान्हे, थोरो एक्टिव थियनि त को मसइलो ई कोन्हे। अच्छा, ॿियो सर हीअं जेके सिंध जे नौजवान ख़ासि तौर ते उहे सरापा एहतिजाज आहिनि मुख़्तलिफ़ आहिनि त जेके नौकिरियुनि जा मौक़ा उन्हनि जे लाइ न पिया कढिया वञनि, जेकॾहिं उहे ॾींदा बि वञनि था त उन्हनि जो हिकिड़ो स्ट्रक्चर अहिड़ो हिकिड़ो स्ट्रॉन्गली रखियो थो वञे जे बनस्बत सां पोइ हिते ॾिसूं त जेके बि हूंदी जेका रिक्रूटमेंट वग़ैरह थींदी हुई त उहे उन्हनि इदारनि जे थ्रू हिकिड़नि जे थ्रू थींदी। चलो ठीकु आहे, एतिरा हिकिड़ा माण्हू रिटायर थियनि था हर हिकु इदारनि मां, उहे त डेली बेसिस ते उतां रिटायर थियनि था पिया, उहो उन हिसाब सां रिक्रूटमेंट नथी थिए। वरी जेकॾहिं थिए थी पई किथे त उहा वरी जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके इदारनि जा माण्हू आहिनि वरी रिटायर माण्हू उन्हनि खे वरी उते आंदो थो वञे, नए टैलेंट खे नथो ॾिनो वञे, त इहो छा वजह आहे? इन जा मुंहिंजे ख़्याल में ॿ सबब आहिनि। सही, हिकिड़ो सबबु त इहो आहे त एतिरो माण्हू ख़ैर सां पढ़िया आहिनि माशाल्लाह, बिल्कुलु, जे पढ़ी निकिता आहिनि, हर कंहिंजी ख़्वाहिश आहे सरकारी नौकिरी, सरकारी त गवर्नमेंट पॉसिबल ई कोन्हे, न थींदो आहे, मुमकिन ई कोन्हे बिल्कुलु ई न आहे, त बिल्कुलु उन्हनि खे सभिनि खे मिले। सही, ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा बि पंहिंजी क़ौम जी ओवरऑल कमज़ोरी आहे त पाण तइलीम बि पंहिंजी डिग्रियूं त वॾियूं आहिनि पर तइलीम में कमु लथो पियो आहे, तजुर्बे में कमु लथो पियो आहे, त जेके के ख़ासि इदारा या उन्हनि जूं ख़ासि पोस्टूं आहिनि न त उन ते फौरी तौर ते अहिड़े माण्हूअ खे ॾियणु ॾाढो मुश्किल आहे, जो सॼे किसे जो बेड़ो बोड़े छॾींदा, तॾहिं था रिटायर्ड माण्हू अचनि उते। जेकॾहिं इहा थोरो वधीक उन्हनि खे हुजे। सही, मुंहिंजो इन में आहे त अवाम खे बि खपे त सरकारी नौकिरी खे छॾे ॿी नौकिरी जे पुठियां हलनि, सही आहे, ऐं गवर्नमेंट खे बि खपे त रोज़गार स्कीम शुरू कनि, हा, अरबे रुपयनि सां जेके ॾियो था छॾीनि हूअं ई त उन में कनि, जंहिंमें वापसि पैसो न वठनि, उन्हनि खे ॾियनि 50,000 लख रुपया, 1.5 लख नंढा नंढा, त उहे पंहिंजो वरी धंधा कनि, पंहिंजे पेरनि ते बीहनि, ऐं नौकिरियूं ॾेई त सघंदा कोन। त उहो हिकिड़ो सरकार खे करणु खपे, हिकिड़ो जामे प्रोग्राम हुजे। सर मखदूम सही ज़मान सां तव्हांजी वॾी महिरबानी आहे असांजे तव्हांखे जेको आहे असां टाइम ॾिनो, ऐं उन हवाले सां तव्हांजा हिकिड़ी मुफ़ीद जेका आहे गुफ़्तगू ठही सिंध अदबी बोर्ड जे हवाले सां, सियासी सूरत हाल जे हवाले सां बि। नाज़रीन, असांजे हिन प्रोग्राम जो वक़्तु हींअर इख़्तिताम पज़ीर थियो आहे ऐं इंशाअल्लाह कंहिं ॿिए मौज़ू ते कंहिं ॿिए महिमान सां गॾु तव्हां सां ॿीहर हाज़िर थींदासीं। उन वक़्त लाइ असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।